मज़मून फिज़िक्स क्लास 9 बाब 7 सबक 5 हिस्सो पहिरियों क़ुव्वत ऐं हरकी नज़रियो फोर्स एंड काइनेटिक थ्योरी। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार मां आहियां सनाउल्लाह महर। हिन वीडियो में जेको असां टॉपिक कवर कंदासीं उहो आहे क़ुव्वत ऐं हरकी नज़रियो यानी फोर्स एंड काइनेटिक थ्योरी। जीअं त हिन टॉपिक खां पहिरीं असीं काइनेटिक मॉलिक्यूलर मॉडल ऑफ मैटर जो जेको आहे त टॉपिक डिस्कस कयोसीं ऐं उन में असां काइनेटिक मॉलिक्यूलर मॉडल जे बारे में जेको आहे त डिटेल में डिस्कस कयोसीं। ठीकु आहे, बेसिकली इहो जेको मॉडल आहे उहा हिकिड़ी थ्योरी आहे। ठीकु आहे, हाणे हिते वरी असां जेको डिस्कस कंदासीं उहो कंदासीं इन थ्योरी खे फोर्स जे बेसिस ते। ठीकु आहे, त जॾहिं असां माइक्रो लेवल ते वञूं था यानी पार्टिकल लेवल ते वञूं था त उते फोर्स जो उन पार्टिकल्स ते कहिड़ो इफेक्ट आहे ऐं उन फोर्स जे करे उन पार्टिकल्स में कहिड़ी चेंज अचे थी ऐं जॾहिं उन्हनि में उहा चेंज अचे थी त बेसिकली उन्हनि जो बिहेवियर कीअं थो थिए, फिज़िकल स्टेट में उन फोर्स जो कहिड़ो किरदारु आहे। ठीकु आहे, हाणे बेसिकली हिन में जेको असांजो सभ खां पहिरीं सवाल जेको अराइज़ थिए थो उहो थिए थो त वाई सम मटीरियल्स आर सॉलिड एंड लिक्विड while others are gases at room conditions। हिन सवाल में चए थो त छाजे करे जेको आहे त रूम टेम्परेचर ते रूम कंडीशन्स माना रूम टेम्परेचर जेको आम असांजे आम नॉर्मल टेम्परेचर थींदो आहे उन ते कुझु असांजा जेके मटीरियल्स आहिनि उहे सॉलिड आहिनि, कुझु मटीरियल असांजा लिक्विड आहिनि ऐं कुझु मटीरियल असांजा गैसिस वारे सूरत में हूंदा आहिनि। ईअं छो हूंदो आहे? ठीकु आहे, यानी हाणे असां इन्हनि जे पोयों जो रीज़न हिते थोरो डिस्कस कंदासीं त इन रूम टेम्परेचर ते या रूम कंडीशन ते असांजा इहे सॉलिड छो हूंदा आहिनि, लिक्विड छो हूंदो आहे ऐं गैस छो हूंदो आहे। अगरि जेकॾहिं असां उनजो टेम्परेचर चेंज कयूं था त पोइ असांजा उहे वरी पाण में इंटर कन्वर्ट थियनि था। ठीकु आहे, हाणे हिते जेको असां पहिरियों डिस्कस कंदासीं उहो कंदासीं असां हिते गैस जे बारे में। ठीकु आहे, हाणे अकॉर्डिंग टू काइनेटिक मॉलिक्यूलर मॉडल या काइनेटिक मॉलिक्यूलर थ्योरी चऊं असां, उन जे मुताबिक़ असां डिस्कस कईसीं त जेके असांजा मॉलिक्यूल हूंदा आहिनि त उहे फ्रीली मूव कंदा आहिनि। ठीकु आहे, हाणे जॾहिं कोई बि मॉलिक्यूल फ्री मूव कंदो आहे त उन में छा आहे त उन में काइनेटिक एनर्जी हूंदी आहे। ठीकु आहे, हाणे गैस में जेका काइनेटिक एनर्जी आहे उहा छा हूंदी आहे? हाई हूंदी आहे। उन हाई काइनेटिक एनर्जीअ जे करे ई गैस जा जेके मॉलिक्यूल आहिनि उन्हनि जी जेका स्पीड हूंदी आहे उहा ज़्यादा हूंदी आहे। ठीकु आहे, ऐं हिननि में छा हूंदो आहे त गैस जा जेके मॉलिक्यूल हूंदा आहिनि उन्हनि में जेको फोर्स ऑफ अट्रैक्शन हूंदो आहे उहो बिल्कुलु बि न हूंदो आहे, या असां इनखे ईअं बि पढ़ियोसीं त उहो निग्लिजिबल हूंदो आहे। ठीकु आहे, माना तमामु थोरो हूंदो आहे, पर असां हिनखे कंसीडर कंदा आहियूं त बाबा हिन में कंहिं बि क़िस्म जो को फोर्स न आहे। जेकॾहिं फोर्स हुजे त उहो बिल्कुलु पाण में जेको आहे त अची करे अट्रैक्ट थी वञनि ऐं स्टक थी वञनि। ठीकु आहे, उन खां बाद में जॾहिं फोर्स हिननि जे विच में न हूंदो आहे फ्रीली मूव कंदा आहिनि। ठीकु आहे, पोइ हिननि खे कारे बि जेका हिन जी मर्ज़ी हूंदी ओॾे ई मूव कंदा, हिननि खे कंहिं बि क़िस्म जी का स्पेसिफिक डायरेक्शन न हूंदी आहे। ठीकु आहे, उन खां बाद में नेक्स्ट जेका गैस जे बारे में असांखे काइनेटिक मॉलिक्यूलर मॉडल ॿुधाए थो उहो चवे थो दिस इज़ द रीज़न दैट gases can occupy any available space and can be compressed easily। चए थो इहो ई रीज़न आहे जंहिंजे करे जेके गैस जा मॉलिक्यूल्स हूंदा आहिनि उहे कंहिं बि जॻह में जेको आहे त ऑक्यूपाई थी वेंदा आहिनि और कंहिं बि जॻह ते जेको आहे त अवेलेबल हूंदा आहिनि स्पेस में। उन खां पोइ असां उन्हनि गैस जे मॉलिक्यूल्स खे छा कंदा आहियूं? कंप्रेस करे वेंदा आहियूं। ठीकु आहे, हाणे कंप्रेस करण जो जेको वॾे में वॾो जेको रीज़न आहे उहो छा आहे? उहो उन्हनि जो जेको फोर्स ऑफ अट्रैक्शन आहे उहो न हुजण जे करे आहे। ठीकु आहे, अगरि जेकॾहिं फोर्स ऑफ अट्रैक्शन हूंदो त पोइ छा थींदो त उहे पाण में ऑलरेडी अॻ में कंप्रेस हूंदा, अॻ में पाण में मिलियल हूंदा त असां हुनखे वधीक कंप्रेस न करे सघंदासीं। अगरि जेकॾहिं उन्हनि में फोर्स ऑफ अट्रैक्शन न आहे त पोइ छा आहिनि? हू शिर विखिर आहिनि। ठीकु आहे, हू इंडिपेंडेंट आहिनि, पोइ हू जंहिंखे जारे मर्ज़ी पवंदी उहो ओड़े मूव कंदो। पोइ उनजे करे छा थींदो त ॿिनि मॉलिक्यूल जे विच में जेका स्पेस आहे उहा वधी वेंदी। हाणे पोइ जॾहिं असां मथां कंप्रेस कंदा आहियूं त उनजी उहा स्पेस घटिजी वेंदी आहे ऐं तॾहिं हू कंप्रेस थी वेंदा आहिनि ईज़ीली। ठीकु आहे, उन खां बाद में नेक्स्ट पॉइंट असां वटि चए थो बॉइलिंग एंड मेल्टिंग पॉइंट ऑफ गैस इज़ वेरी लो बिकॉज ऑफ दिस रीज़न। हाणे इन ई रीज़न जे करे यानी
फोर्स न हुजण जे करे जेका आहे पाण में फोर्स ऑफ अट्रैक्शन मालिक्यूल जे विच में फोर्स ऑफ अट्रैक्शन न हुजण जे करे ई बेसिकली छा थींदो आहे त उन जी जेका बॉइलिंग पॉइंट आहे या उन जी मेल्टिंग पॉइंट आहे उहा छा हूंदी आहे, उहा लो हूंदी आहे। ठीकु आहे। उन खां बाद में हाणे वरी असां हलूं था लिक्विड जे तरफ़। ठीकु आहे। त लिक्विड जे बारे में असांखे छा थो चयो वञे, हाणे अकॉर्डिंग टू काइनेटिक मॉलिक्यूलर मॉडल इन में असां डिस्कस कईसीं त लिक्विड में जेका काइनेटिक एनर्जी हूंदी आहे उहा लेस हूंदी आहे एज़ कंपेयर टू गैस जे। ठीकु आहे। ऐं इन्हनि जे विच में जेको फोर्स ऑफ अट्रैक्शन हूंदो आहे उहो छा हूंदो, उहो ग्रेटर हूंदो। ठीकु आहे। हाणे ग्रेटर फोर्स ऑफ अट्रैक्शन जे करे ई उन्हनि में छा आहे, काइनेटिक एनर्जी घटि हूंदी आहे। छो त ही फ्रीली मूव न करे सघंदा आहिनि। ठीकु आहे। पर जेकॾहिं असां पोइ बि हिननि जे बारे में जेकॾहिं असां ॻाल्हायूं त पोइ बि ही जेके आहिनि फ्री मूव कंदा आहिनि, पर एतिरा इंडिपेंडेंट न हूंदा आहिनि जेतिरो असांजो गैस जा मॉलिक्यूल जेको आहे त जहिड़े तरीक़े सां फ्री मूव कंदा आहिनि। ठीकु आहे। पर हिननि जे लाइ बि असां इहो वर्ड यूज़ करे सघूं था त इहे बि छा कंदा आहिनि, फ्री टू मूव हूंदा आहिनि। ठीकु आहे। हाणे मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां वटि गिलास जेको आहे त हिकिड़ो खीर जो आहे, पोइ असां छा था कयूं त ॿिए गिलास में अधु हुनखे पालारियूं था, अधु गिलास जेको आहे त खीर जो असां ॿिए कंहिं बर्तन में विझूं था, त छा थींदो त उहो ॿिनि हिसनि में टुटी वेंदो ऐं आसानीअ सां टुटी वेंदो। ठीकु आहे। हाणे छा थींदो आहे त खीर जी जेका लेयर आहे उहा छा थींदी, उहा ब्रेक थी वेंदी आसानीअ सां। ठीकु आहे। बिना कंहिं एक्सटर्नल फोर्स लॻाइण जे। त हाणे इहो जॾहिं असांजो हिकिड़े गिलास मां खीर ॿिए गिलास में वियो त हिते छा थियो, हिते मालिक्यूल असांजा छा थिया, टुटा। ठीकु आहे। उनजी लेयर टुटी पई। हाणे टुटी छाजे करे, छो त असांजा जेके मालिक्यूल आहिनि उहे छा थिया, फ्री मूव थी विया हिकु बर्तन मां ॿिए बर्तन में। ठीकु आहे। पर जेकॾहिं इन जी जॻह ते असांजो सॉलिड हुजे त सॉलिड असांजो बिल्कुलु बि ईअं न थींदो। ठीकु आहे। त अहिड़े नमूने सां असां चई सघूं था त जेके असांजा लिक्विड जा मॉलिक्यूल आहिनि उहे बि फ्री टू मूव आहिनि। ठीकु आहे। उन खां पोइ जेको असांजो वाटर आहे उन में छा हूंदो आहे, शेप न हूंदो आहे। ठीकु आहे। ऐं जहिड़े बि बर्तन में जहिड़े बि थांव में रखूं उहो पंहिंजो ओड़ो ई शेप जेको आहे त अख़्तियार कंदो जहिड़ो बर्तन हूंदो। उन खां पोइ हिन जो जेको वॉल्यूम हूंदो उहो छा आहे, फिक्स आहे। हाणे शेप फिक्स न आहे। ठीकु आहे। ऐं वॉल्यूम हुन जो फिक्स आहे। ठीकु आहे। उन खां बाद में हिन जी जेका बॉइलिंग ऐं मेल्टिंग पॉइंट हूंदी आहे उहा हाई हूंदी आहे एज़ कंपेयर टू गैस जे। ठीकु आहे। छो त गैस जी जेका मेल्टिंग ऐं बॉइलिंग पॉइंट आहे उहा घटि आहे। लिक्विड जी जेका मेल्टिंग ऐं बॉइलिंग पॉइंट आहे उहा छा आहे, उहा हाई आहे एज़ कंपेयर टू गैस। ठीकु आहे। उन खां बाद में हाणे असां वरी हलूं था सॉलिड जे तरफ़। ठीकु आहे। त सॉलिड में हाणे वरी असां ॾिसूं था त सॉलिड में असांजे फोर्स जो कहिड़ो इम्पैक्ट आहे। अकॉर्डिंग टू काइनेटिक मॉलिक्यूलर मॉडल त असांखे ख़बर आहे त जेके असांजा सॉलिड हूंदा आहिनि, सॉलिड में बि जेका काइनेटिक एनर्जी हूंदी आहे उहा छा हूंदी आहे, उहा लेस हूंदी आहे। ठीकु आहे। पर हिते जेकॾहिं असां काइनेटिक एनर्जी जी ॻाल्हि कयूं त उहा वधि में वधि कंहिंमें हूंदी, वधि में वधि हूंदी असांजी गैस में। उन खां पोइ वरी घटि हूंदी लिक्विड में। उन खां पोइ वरी घटि हूंदी कंहिंमें, सॉलिड में। ठीकु आहे। त सॉलिड में जेका काइनेटिक एनर्जी आहे उहा सभिनी मतिलबु ॿिन्ही ॿ जेके स्टेट ऑफ मैटर आहिनि उनखां घटि आहे। ठीकु आहे। ऐं वधि में वधि कंहिंमें आहे, गैस में। उन खां बाद में इन में जेको फोर्स ऑफ अट्रैक्शन आहे उहो स्ट्रॉन्ग आहे। हाणे हिते वरी असांजो जेको आहे त कॾहिं कॾहिं MCQs में ईअं बि ॾींदो आहे, चवंदो आहे त फोर्स ऑफ अट्रैक्शन जेको हूंदो आहे पार्टिकल्स जे विच में या मालिक्यूल्स जे विच में, उहो कहिड़ी स्टेट ऑफ मैटर में वधीक आहे, त असां चवंदासीं कंहिंमें आहे, सॉलिड में। उन खां पोइ जेको आहे त लिक्विड में, ऐं उन खां बाद में गैस में। यानी गैस में जेको फोर्स ऑफ अट्रैक्शन आहे उहो बिल्कुलु बि न आहे, ऐं वधि में वधि कंहिंमें आहे, उहो आहे वरी सॉलिड में। ठीकु आहे। उन खां बाद में हिन जे मोशन जे बारे में असां ऑलरेडी डिस्कस करे आयासीं त हिन जे अंदरि जेके पार्टिकल्स जो जेको मोशन हूंदो आहे उहो छा हूंदो आहे, उहो वाइब्रेटरी मोशन हूंदो आहे। ऐं उहो पंहिंजी पॉइंट ते ई छा कंदा आहिनि, पंहिंजी उन मेन पॉइंट ते ई वाइब्रेट कंदा आहिनि। ठीकु आहे। जंहिंखे असां मेन पोज़ीशन बि चवंदा आहियूं। उन खां बाद में ही जेके फ्री टू मूव न करे सघंदा आहिनि। ठीकु आहे। नॉट मूव फ्रीली। उन खां बाद में जेको आहे जेकॾहिं हिनखे असां ॾिसूं त हिन जो शेप ऐं हिन जो जेको वॉल्यूम हूंदो आहे बेसिकली उहे छा हूंदा आहिनि, उहे फिक्स हूंदा आहिनि। ठीकु आहे। त असां कहिड़ो बि सॉलिड खणंदासीं त उनजो जेको शेप हूंदो या उनजो जेको वॉल्यूम हूंदो उहे ॿई शयूं जेको आहे त उनजो फिक्स हूंदियूं। ठीकु आहे। जेकॾहिं असां हिकिड़ी पेन था खणूं त पेन जो वॉल्यूम ऐं पेन जो शेप फिक्स हूंदो। पोइ असां उनखे कहिड़ी बि काइनात जी कहिड़ी बि जेको आहे त जॻह ते खणी वञूं, उनजो जेको वॉल्यूम आहे ऐं उनजो जेको शेप आहे उहो सेम रहंदो। ठीकु आहे। ऐं उन खां बाद में
हिन जी जेका बॉइलिंग ऐं मेल्टिंग पॉइंट आहे सॉलिड जी उहा तमामु हाई आहे। ठीकु आहे, छो त छाजे करे हाई आहे हिन जी मेल्टिंग ऐं बॉइलिंग पॉइंट, छो त हिन जे विच में जेको मॉलिक्यूल जो फोर्सिस आहे, ठीकु आहे, उहो सभिनी मां वधीक आहे। हाणे जॾहिं मॉलिक्यूल जो फोर्स वधीक हूंदो त उनखे मेल्ट करणु ऐं उनखे बॉइल करण जे लाइ असांखे वधीक एनर्जी खपंदी आहे। ठीकु आहे, त इन जे करे हिन जी बॉइलिंग पॉइंट ऐं जेका मेल्टिंग पॉइंट आहे उहा तमामु हाई आहे। ठीकु आहे, हाणे बेसिकली हे जेके बि हिते असां टिनी स्टेट्स ऑफ मैटर जी जेका असां हिते डिस्कशन कईसीं अकॉर्डिंग टू काइनेटिक मॉलिक्यूलर मॉडल जे हिसाब सां, त बेसिकली हिते छा आहे, हिते जेको इन जे स्टेट जो जेको मेन सबबु आहे उहो आहे जेको आहे त फोर्स ऑफ अट्रैक्शन। ठीकु आहे, हाणे जॾहिं फोर्स ऑफ अट्रैक्शन ज़्यादा हूंदो त उते असांजा ही सभु शयूं जेको आहे त हूंदियूं, यानी हुनजो जेका वॉल्यूम बि फिक्स थी सघे थो ऐं शेप बि फिक्स थी सघे थो। उनखां पोइ हुनजी बॉइलिंग ऐं मेल्टिंग पॉइंट हाई हूंदी। अगरि जेकॾहिं असांजो फोर्स ऑफ अट्रैक्शन घटि आहे त पोइ छा थींदो, वरी असांजो जेको शेप आहे उहो त असांजो फिक्स न हूंदो, पर हुते वॉल्यूम असांजो फिक्स थी सघे थो ऐं हुनखां पोइ हुनजी जेका मेल्टिंग ऐं बॉइलिंग पॉइंट आहे उहा वरी कुझु लो थी वेंदी। अगरि जेकॾहिं सफ़ा असांजो मॉलिक्यूल जे विच में को फोर्स आहे ई कान त पोइ छा थींदो, असांजो न हुनजो शेप जेको आहे त एग्ज़ैक्ट रहंदो ऐं न हुनजो वॉल्यूम एग्ज़ैक्ट रहंदो। ठीकु आहे प्यारा ॿारो, त अहिड़े नमूने सां हिते असां जेको आहे त टिनी स्टेट ऑफ मैटर खे ॾिठोसीं जेको आहे त इन द बेसिस ऑफ फोर्स। ठीकु आहे, हाणे फोर्स जी पॉइंट ऑफ व्यू खां असां हिते जेको आहे त डिस्कस कईसीं त जेकॾहिं असांजा फोर्सिस घटि आहिनि त पोइ कहिड़ियूं शयूं जेको आहे त हिते थी सघनि थियूं उन मैटर में। अगरि जेकॾहिं फोर्स असांजो वधीक आहे त पोइ छा थींदो ऐं फोर्स जेकॾहिं घटि आहे त पोइ असांजो मैटर कहिड़ो जेको आहे त कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं हुन में थी सघनि। ठीकु आहे प्यारा ॿारो, सो इनशाला नेक्स्ट लेक्चर में वरी असां हिन जा कुझु वधीक रिज़ल्ट जेको आहे त डिस्कस कंदासीं। इनशाला नेक्स्ट लेक्चर में वरी असांजी मुलाक़ात थींदी। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।